आबादगार भाइरो साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। सिलसिलो आहे मिसाली आबादगार। मिसाली आबादगार जे सिलसिले में असां पंहिंजे प्रोग्राम में हाणे इहो सिलसिलो हर प्रोग्राम में रखंदासूं त अहिड़ा आबादगार जिन पंहिंजे ज़मीनुनि ते महिनत कई आहे, वक़्तु ॾिनो आहे, पैसो ॾिनो आहे, उन खां पोइ हुनखे भरपूर पैदावार हासिल थी आहे। ग़ैराबाद ज़मीनुनि खे जेको आबादगार आबाद करे थो उहो असांजे लाइ मिसाली आबादगार आहे। असां सां गॾु असांजे प्रोग्राम में अहिड़ो मिसाली आबादगार मौजूदु आहे, उहो आहे मोहम्मद अकरम जोखियो साहबु। मोहम्मद अकरम जोखियो साहबु, तव्हां असांजे आबादगार भाउरनि खे ॿुधायो त असीं हिन वक़्तु कहिड़े इलाइक़े में मौजूदु आहियूं? साईं अस्सलाम वालेकुम, मुंहिंजी महिरबानी तव्हांजी। साईं असां हींअर आहियूं ज़िलो मलीर, दे चूअड़, ॻोठु रोज़ी जोखियो, लिंक रोड। उते माना हिकिड़े पासे जेको सुपराई वारो पासो आहे त ॿिए पासे वरी सुपराई आहे, ॿिए पासे ठठिया रोड ते विच ते लिंक रोड आहे, मलीर जी पुल ते मली नदी सां गॾु आहियूं। इहो मतिलबु अबाणो सिलसिलो आहे त केतिरे अरसे खां वठी तव्हां? असां हिते बिल्कुलु पाकिस्तान ठहण खां पहिरियां वेठा आहियूं। 1907 खां वठी असांजा अबा ॾाॾा हिते ई वेठल आहिनि। इहे आबादी उन टाइम 12 ज़मीनूं हुयूं, गैराबाद ज्वार हिते पारसाद ते आबादियूं थींदियूं हुयूं। पोइ वक़्तु उते बिजली जी सहूलियत न हुई, बिजली न हुई असां वटि। पोइ आयो सोलर निज़ाम, पोइ सोलर ते असां जेके बोर लॻायो, हिकिड़ो लॻायोसीं, पोइ उन ते आबादी कईसीं। पोइ सोलर ते इहे जेके तव्हांजो हिते ज़मीनूं जेके आहिनि उहे कहिड़े क़िस्म जूं ज़मीनूं आहिनि? हर ज़मीन जी पंहिंजी हूंदी आहे न, त हीअ रेती वारी ज़मीन आहे, हीअ जेको आहे चीकी ज़मीन आहे, हीअ वारियासी ज़मीन आहे, हीअ त सॼो पहाड़ी सिलसिलो हिते तक़रीबन सभई आहे पहाड़ी वारी ज़मीन आहिनि। सुठियूं ज़मीनूं, मिल्कत वारी ज़मीनूं बि आहिनि, ऐं ॿी रेगिस्तान जीअं बालू मिटी वारी, इहे ज़मीनूं ज़्यादा आहिनि। त इहे असां आबाद कयूं उनजे बोरनि जे ज़रिए सोलर निज़ाम ते। हा, इहा सोलर निज़ाम ते त अचूं था पिया। हाणे ॻाल्हि आहे त तव्हां वटि हिन वक़्तु जेका ज़मीन बिल्कुलु बंजर हुई, वीरान हुई, झंग पियल हुयो, उन सॼे झंग खे तव्हां कटे ज़मीन आबाद कई आहे। केतिरा एकड़ ज़मीन तव्हां झंग वढे करे ॿीहर पोखीअ लाइ कयो आहे? साईं टोटल ज़मीन तक़रीबन असांजी 70-80 एकड़ ज़मीन आहे। उनजे अंदरि हिन वक़्तु असां 25 एकड़ ते ड्रिप सिस्टम लॻायो। ड्रिप सिस्टम 25 एकड़ बाग़ जो लॻल आहे, जीअं अंदरि 4 वैरायटियुनि जो अंब लॻल, ऐं ज़ैतून लॻल, अलाहाबादी जेको मलीर जो पुराणो ज़ैतून हूंदो कंहिं ज़माने में, उहो बि लॻल आहे, हाइब्रिड बि लॻल आहे, 1000 वण लीमो जो लॻल आहे, देसी लीमो लॻल आहे, फालसो बि लॻल आहे, करुंडो बि आहे, ऐं ग्रे फ्रूट बि असां लॻायो आहे, 100 वण ग्रे फ्रूट जा बि लॻल आहिनि। ऐं ॿी जेकी ज़मीन आहे 10 एकड़, उहा असां सब्ज़ीअ लाइ ड्रिप इरिगेशन कराई, ड्रिप लॻल आहे उन अंदरि। उनजे अंदरि असां कणिक बि लॻाई, माशाल्लाह सुठी अचे बि पैदावार ॾिनई। फुटी बि लॻाई असीं, उन बि सुठी पैदावार ॾिनी, पाणीअ जी वॾी बचति थिए थी। हिकिड़ो बोर असांजो ड्रिप जे अंदरि 25 एकड़ खे मुंहुं ॾेई वेठो आहे। 25 एकड़ ज़मीन खे बोर में जेको त पाणी जेको आहे हेठि केतिरो तव्हांखे लॻे थो? केतिरा फुट, केतिरा 100 फुट हेठि आहे बोर? टोटल असांजा हिते जेके असुल जेके लॻल हूंदा आहिनि 400 फुट ते असां लॻाईंदा आहियूं। पर हींअर असांजो मोटर जेके उन्हनि ते लथल आहिनि उहे 240 ते 250 ते लॻल आहिनि। उते पाणी निकिरी थो? पाणी त 100 फुट ते आहे, पर वरी बोर लॻल हूंदो आहे न, इन जे करे असां जेको 100-150 फुट पाणी अंदरि ई लाहींदा आहियूं, त उहो कमी पेशी न थिए। पोइ साल सां ई जेको हलंदो पाणी मथे आहे, त असांजा 250 फुट ते मशीनूं पाणी कढनि पियूं। हीअ जेको तव्हांखे ख़्यालु जेको आयो, इहे जेकॾहिं ईअं त ज़मीन जेको आहे इलाही आबादगारनि जी हाणे बि ग़ैराबाद पई आहे, पोखीअ लाइक़ु न आहे, इन झंगनि खे आबाद करण जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? साईं इहो असांखे ख़्यालु ईअं आयो, कुझु असां मालूमातूं कढियूं त ज़मीनूं असांजो कुझु लेवल बि न हुयूं, हुनजो बि वॾो ख़र्चो। लेवल कीअं न? माना प्लेन सीधी ज़मीन न? हा, उहा बि न हुई, ऐं कुझु हुयूं कुझु न हुयूं, पहाड़ी ज़मीन सॼे थी। हा जी, त उहो ढब हुआ, भिट हुआ, ढोरा हेठि मथे हुआ, उन्हनि जे करे त लेवल ते। पोइ वरी असांखे कुझु दोस्तनि ॿुधायो त बाबा हीअ ड्रिप इरिगेशन बि आहे, वरी हिते इहे ज़मीनूं आबाद थी सघनि थियूं। पोइ असां उन्हनि जे पुठियां रिसर्च कई, उन्हनि जे पुठियां वियासीं, दोस्तनि खे नंबर वठी फ़ोन कयासीं, पोइ उन्हनि खे बि घुरायोसीं, उहे बि आया। पोइ उन्हनि जे असांखे अची विज़िट कयो, ज़मीनूं ॾिठूं, झंग हुआ, देयूं बीठल हुयूं, पोइ उहे असां कढायूं ट्रैक्टरनि ते आणी, लेवल करे ज़मीन खे साफ़ु सुथरी करे,
पोइ माना ज़मीन खे तव्हां लेवल न कयो, सिर्फ़ु इहे गंद गिचरा जेके आहिनि उहे जेके वण तव्हां ॿूटा कढिया। वण हुआ ॿूटा हुआ भिट हुआ जेके हेठि मथे हुआ सही, उन्हनि खे सही। असां लेवल करायो। हल पूरी मुकमल ज़मीन असां लेवल न कराई। मुकमल लेवल छो न कराई, उनजो मतिलबु बस छा सबबु हुयो? उनजो सबबु ईअं त कुझु असांजे ज़मीन में हेठि मथे जे असां करायूं त ख़र्चो लही आयो भई। हा, अंदाज़ो तव्हांजो अंदाज़ केतिरो हुते ख़र्चो थी तक़रीबन सघे? 60-70 लख ख़र्च थिया, शावल अचंदा हुनखे लेवल कींदा, ढोरा कुझु मथे हुयूं, कुझु रेती वारियूं त असांजे उतां रेती कढी होॾां शिफ्ट करियूं आहे त वरी ख़राबु थी वेंदी आहे, त उन्हनि खे असां साफ़ सुथरी करे ट्रैक्टर जे ज़रिए। इहो तव्हांखे न आयो ज़हन में त जॾहिं लेवल बि कान्हे ज़मीन हिकु कॾी न आहे हिते फ़सुलु कीअं असां लॻाईंदासीं? साईं असां बसि महिनत कीअं न थिए, असांखे करिणो, असां जदोजहद करिणो, असांजो करे ॾिसूं। अकरम साहब, जेको जेका तव्हांजी महिनत आहे, जी ढोरा हुया, हेठां ई मथी हा। ज़मीन हुई, उनखे तव्हां हिकु करो न कयो आहे। जी जी हिकु करे कयो हा त उन मां कहिड़ो फ़ाइदो थिए हा या कहिड़ो नुक़सानु थी सघे पियो? साईं हुन में असां हिकु इन जे करे कोन सघियासीं त हुन ते ख़र्च ज़्यादा थी सघियासीं। ख़र्च ज़्यादा छा में था चओ? ख़र्च ट्रैक्टर वाले आहे, शावल हलनि आहे, ज़्यादा पैसो हुन ते लॻी आहे, त हेठि मथे ज़्यादा ज़मीन हुई, उन्हनि खे असां जेको न लेवल करण ते असांजो कास्ट ज़्यादा लॻी पई। सही, छा अंदाज़ो त माना केतिरी कास्ट अची सघे? कास्ट अची असांजी उहो ॼाण मूं 25 एकड़ ते जॾहिं किथे लॻाई त उन ते 25 एकड़ ते घटि में घटि या उहो लॻायां त 20-25-30 लख रुपया त उहा ज़मीन मुंहिंजी लेवल ते खाई वई आहे ख़र्च करे। सही हींअर जे मूं 4-5 लख ते आऊं सट करे वियोसीं हुनखे। सही। ठीकु आहे न, इन माना करे अहिड़ी जेकॾहिं 60 एकड़ ज़मीन आहे त 60 एकड़ ज़मीन ई तव्हां जेका लेवल न कई, जी जी सिर्फ़ु तव्हां हुनजो झंग कढी। झंग कढी, थोरी घणी केतिरो जेकी हेठि कढियो मथे हुई, आहे? जेकी जी, भिट ढोरा कुझु ढकिया थी, उन्हनि खे माना लेवल में आणे। अकरम जोखिर साहब, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त हे ढोरा आहिनि, हेठां ई मथी ज़मीन आहे, इनखे लेवल करण सां वधीक ख़र्चो अचे थो पियो, ऐं जॾहिं तव्हां इहे लखें रुपया पंहिंजा बचाया, इहो आइडिया तव्हांखे कंहिं ॾिनो त तव्हां पाणी हिते कोन्हे को ऐं बिना पाणीअ जे तव्हां हिन पोखीअ खे आबाद कयो, इहो सलाह मशवरो तव्हांखे कंहिं ॾिनो? साईं इहो सलाह मशवरो असांखे ईअं ॾिनो त असांखे जॾहिं असांखे इहो प्लान बनायो त हिन ज़मीन खे असांखे आबाद करिणो आहे सही, ऐं ख़र्च बि बचाइणो, ठीकु आहे, पाणीअ खे असांखे पुॼाइणो बि आहे, ऐं पोइ असांखे इहो ड्रिप जो आयो। ठीकु आहे, हा, पोइ उहे आया, उन्हनि खे असां ॾेखारियो, हुन जो सही थी वेंदो, लॻी वेंदो, पोइ असां लॻायो, माशाल्लाह हुन ते सुठो 100 तक़रीबन 60% पाणीअ जी बचति हिन जे अंदरि सुठी लेवल ते, ऐं ज़मीन सही हुई, हुन ते ॿूटा सुठा थी विया, आबाद थी विया, वण जेके बहितर अची विया। पोइ 25 के असां आबाद कयो, पोइ वरी 10 के बि असां आबाद कयो, हुन में असांजे माशाल्लाह हर हिसाब सां, गुॾ जे हिसाब सां, ख़र्च जे पाणीअ जे हिसाब सां बचति, भाण खुराक जेकी ॾियूं था उन्हनि में बि असांखे फ़ाइदो घटि अचे थो, हुन में माना सिस्टम तरीक़े सां लॻल आहे न, हुनजे पाणी जे हाणे उहो खुलो पाणी जे असांजो हले त पाणी असांखे ज़्यादा थिए थी, बिजली असां न आहे, जेको असां हुनखे बिजलीअ ते असां मोटर खे चालू करियो, असां आहे सोलर हले थो आहे महदूद ते। बिजली जो बिल वधीक ईंदो आहे, बिजली पहिरीं ॻाल्हि त आहे कोन, रहंदी कान्हे का, लोड शेडिंग अलॻि आहे, जी पोइ तव्हां वरी सोलर ते पोइ हलिया? असां हलियासीं सोलर ते। ठीकु आहे, बिजली जो असांखां बिजली हले ई नथी पई, लोड शेडिंग आहे, बिल ज़्यादा आहिनि, पोइ इहो असां जेको सोलर ते हली आयासीं। सोलर जेको आहे हिन मतिलबु तव्हां तक़रीबन 80 एकड़ ज़मीन जो ज़िक्र कयो था, उनखे वरी तव्हां विरहायो आहे, कहिड़ा कहिड़ा फ़सल ते मां असां बाद में चऊं था, हिन सोलर सिस्टम ते तव्हांजो ख़र्चो केतिरो आयो, या सब्सिडी ही या पंहिंजे खीसे मां ख़र्चु कयो? न सोलर सां असां पंहिंजे खीसे में ख़र्चु कयो आहे। ठीकु आहे, जी जी, हिकिड़े बोर ते असांखे तक़रीबन 24 खां 25 लख ख़र्चु थी विया बोर ते, जंहिंते हिकिड़े बोर 72 प्लेटूं लॻियूं हुन ते सोलर जूं, 20 जो मोटर लॻा, उहे सॼो सिस्टम 24-25 लख रुपया हिकिड़े मोटर ते असांजो ख़र्चु। पहिरियों असां हिकिड़ो लॻायो, पोइ वरी असां आस्ते वरी ॿियो लॻायो, पोइ ॿिए खां पोइ टियों लॻायोसीं, पोइ तला ठाहिरायोसीं पका, ज़ाहिर जा सोलर जो पाणी हाणे असीं कचे तलाउ में स्टॉक था करियूं त उहो पाणी पी थी वञे, सही, उहो पाणी असांजो ज़ाहिर थी वियो, जेको असां ॾींहं जमा करियूं, पोइ असां जेको पका तला ठाहिराया। तलाउ केतिरे माप जा तव्हां ठाहिराया? तला साईं मूं वटि हिकिड़ो आहे 50x60 जो, ठीकु आहे, ॿियो मूं वटि आहे 50x50 जो, ऐं टियों मूं वटि आहे 100x100 जो। सही, वॾो आहे, हा वॾो आहे, वॾो जेको तला जेको आहे इहो मूंखे ड्रिप इरिगेशन वारे वर्ल्ड बैंक वारे उन्हनि बनाए ॾिनो। ठीकु आहे, उन्हनि बनाए ॾिनो, 25 एकड़ ते मूंखे ड्रिप लॻाइनो। माना उन में वर्ल्ड बैंक वारनि जो केतिरो हुयो ऐं तव्हांजा ज़ाती ख़र्चो हिन में केतिरो शामिलु हो? साईं इहो असांजो तलाउ बनियो 100x100 जो तलाउ बनियो, ऐं 25 एकड़ जी ड्रिप लॻी, हिन ते असांजी जेकी DP भरणी हुई उहा 8,91,000 में भरी। हिन में ठीकु आहे, 8,91,000 भरी, ऐं उन्हनि मूंखे इहो सॼो सिस्टम बनाए ॾेई छॾियो, तयारु करे ॾिनो।
उन में तलाउ अची तलाउ अची उन में वियो। जेको आहे ड्रिप इरिगेशन जूं मशीनूं मशीनूं सभु मुकमल वायरियूं सॼियूं अची वियूं, पाइप अची विया। बिल्कुलु ओके करे चालू करे ॾिनो मूंखे। ज़बरदस्त। पोइ उन सिस्टम जे अचण खां पोइ तव्हां वटि लीमो बि लॻल आहे, जी, जी। ॾिठो आहे। जी उन खां गॾु चीकू बि लॻल आहे, उहे वण बि तव्हांजा जी, ॾिठा जी। अथमि। ज़ैतून जेको आहे जी। इलाहाबादी जेकी जिन्स आहे जी। लोकल हितां जेको घणी इस्तेमालु थींदी आहे उहा बि लॻल आहे। जी उन खां पोइ ग्रे फ्रूट बि तव्हांजो लॻल जी, आहे। जी, ग्रे फ्रूट बि उन लॻल सां गॾु फार्मा बि लॻल फाइसा आहिनि बि लॻल आहे। ऐं मुंद अचे थी त तव्हां काटन बि लॻायो जी, था, जी। कणिक बि लॻायो था। जी। हाणे इहो मूंखे सॼो तफ़सील तव्हां एकड़नि जे हिसाब सां सम्झायो, कीअं था कयो? साईं इहो असां जेको बाग़ जो जेको सिस्टम करायो ड्रिप जो 25 एकड़ ते 25 एकड़ ते मुंहिंजो 250 वण अंब लॻल आहे। 250 वण जे अंदरि 4 वैराइटियूं लॻल आहिनि। सिंधड़ी लॻल आहे, लंगड़ो लॻल आहे, भूरी सिंधड़ी लॻल आहे, चौसो लॻल आहे। 250 वण मुंहिंजा अंब जा ऐं ॿियो आहिनि पंहिंजो 1000 वण लीमू, देसी लीमू जेको देसी लीमू, 1000 वण उहो लॻल आहे। ऐं त ॿियो आहे 600 वण जेके आहिनि मुंहिंजा इलाहाबादी जामफ़ल जा लॻल आहिनि। माना ज़ैतून ज़ैतून जेको आहे इलाहाबादी। जी जी। ऐं ॿी मुंहिंजा आहिनि 500 वण जेके आहिनि से मुंहिंजा हाइब्रिड जामफ़ल लॻल आहे। ज़ैतून हाइब्रिड जेको आहे 500 वण उहे लॻल आहिनि। ऐं इहे लॻल आहिनि हिन अंदरि तक़रीबन 400 वण मुंहिंजो फालसो बि लॻल आहे। 400 वण मुंहिंजो फालसो, इहे 25 एकड़ ज़मीन मुंहिंजी हिन पूरे हिन वण जे अंदरि कवर थी वई। ऐं बक़ाया जेकी ॿी मुंहिंजी जेकी ड्रिप हुन ते सब्ज़ीअ ते जेकी लॻल आहे उहा आहे 10 एकड़ ते। सही। उहा लॻल आहे 4 फुट ते। त उनजे अंदरि सभु लॻी सघे थो। पर हींअर मुंहिंजो पपीतो लॻल आहे। उन खां पहिरियां मुंहिंजो हिन ते कणिक लॻल हुई, कणिक बि मूं कढी। कणिक जी तक़रीबन 40 मण एवरेज आई हिनजी। सही। 38-40 मण माना एवरेज। पहिरियों ई फसल तव्हां लॻायो त 40 एकड़ ज़मीन, 40 मण फी एकड़ लथी। ठीकु आहे। सुठो हुनखे पाणी बि न सुठे तरीक़े सां मिले थो न। सही आहे। खुराक यूरिया इहो ॾींदा आहियूं या DAP ॾींदा आहियूं, उहो बि हुनखे सुठे आमतौर ते कणिक खे खुलो पाणी ॾिबो आहे, वणनि खे खुलो पाणी ॾिबो आहे। पोइ तव्हां हिकु हिकु ॿूटे खे पाणी जेको साईं इहे असांजो ईअं न त हीअ 4 फुट ते लॻल आहे न। ठीकु आहे। 4 फुट ते जेकी लॻल आहे त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ी नली जेकी हले थी हुन तरफ़ फुट जो लॻल गैप, त हुनखे असां थोरो टाइम ज़्यादा हले थो। वण खे घटि अचे थो, हिन ज़्यादा हिन जिते असां कलाक हलाईंदा आहियूं 2 कलाक हलंदो। 2 कलाक हलंदो गम करे ईंदी, वट करे ईंदी। हिकिड़ी नली जे फुट हेॾां हलाए फुट हेॾां हलाए त उहा ज़मीन पूरी गीली थी वञे। त उन वट ते सभु पोसल खपे थी, थोरो पोसल खपे थी, खपे थो, सेक खपे थो। वट चवंदा आहियूं पाण, उन ते एॾी ज़बरदस्त थींदी आहे। खुले पाणीअ ते उहा पोइ ॿुॾी बि वेंदी आहे। पाणी उनखे दस किराईंदो बि आहे। गरम जॾहिं गर्मीअ में पाणी हलंदो त उहो गरम बि थी वेंदो आहे। उन ते बि उनखे थोरो असरात अचे त हीअ माशाल्लाह सुठे हिन ते अचे त बिल्कुलु प्लेन जे अचंदो, एवरेज बि सुठी ॾींदो आहे। ऐं असां फुटी जेकी लॻाई, फुटी बि माशाल्लाह सुठी एवरेज ॾिनी। उनजो घणो फी एकड़ पैदावार तव्हांजी लथी? फुटी साईं असांजी माशाल्लाह असांजे हिन इलाइक़े जे अंदरि घणनि असां ॿी बि लॻाई पाणी खां, हुननि खां हीअ डबल लथी सम्झि। जे ॿियो असांजो 10 एकड़ असांजो वारे सां पटाई थी थिए त हीअ त असांजी 20 एकड़ पटाई थी थिए। सही। ऐं हिन मुंहिंजी बीमारी बि घटि अची पई। दवाउनि जो ख़र्चो, दवाउनि जो ख़र्चो बिल्कुलु घटि हो। गंद कचिरो बि कोन हो, साफ़ु सुथिरो जे माहौल जे अंदरि हो। पाणी बि हुनखे सही तरीक़े सां मिलियो ते टाइम ते, ऐं पाणी जी बचत बि हुई न। हाणे हिकिड़ो मुंहिंजो बोर, हिकिड़ो सोलर जो बोर 35 एकड़ जी आबाद करे त इहा वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे न। सोलर जो बोर घटि में घटि 5 एकड़ खां मथे खुलो पाणी, 8 एकड़ खां मथे न आबाद थींदो आहे। खुलो जीअं असां पाणी हलाईंदा आहियूं, आम ख़ासि हलाईंदा आहियूं, त उहो 5, 7, 8 एकड़। ड्रिप जे अंदरि मुंहिंजो 35 एकड़ ते माशाल्लाह पूरो कवर थींदो अचे। हेॾी सारी जेका गैराबाद ज़मीन हुई, इनखे जॾहिं आबाद करण जे लाइ जॾहिं तव्हां विया, उन वक़्तु तव्हांखे तव्हांजे मिटनि माइटनि जेको आहे सो तमामु सुठो कमु सम्झी तव्हांजी तारीफ़ पे कई, या तव्हांखे चयूं त यार चरियो माण्हू आहे, झंगनि खे तूं आबाद कंदो वधी, मुमकिन आहे या न आहे, किथे मुमकिन आहे, अहिड़े क़िस्म जा तव्हांखे जुमिला मिलिया? जी जी, उहे खोड़ सारा मिलिया। उहे खोड़ सारा मिलिया हिन जी मिसाल सां मिलिया त जॾहिं मूं हिन ज़मीन ते ट्रैक्टर लाथो, सभिनी सफ़ा पे थी, बाबा छा लॻायो था? बाबा हिते असां बाग़ लॻाईंदासीं। छो बाबा चरिया चयो हिते बाग़ लॻंदो छा? हिते बाग़ लॻंदो बाबा, असां ड्रिप था लॻायूं बाबा, कामयाबु कोन थींदो। ड्रिप ते कीअं का वण तयारु थींदो? असां जेको अचंदो असांखे तक़रीबन 100 में 95% माण्हू ईअं ई पियो चयो त हीउ कामयाबु थींदो ई कोन, हीउ कोन थींदो। बाबा छो कोन थींदो? जॾहिं दुनिया में थिए थो त असां वटि छो कोन थींदो? सही। जॾहिं ॿिए दुनिया ॿिए मुल्कनि जे अंदरि जे हले पियो निज़ाम इहो, त असां वटि छो कोन थींदो? त असीं कुझु असांजूं ग़लतियूं आहिनि त असीं पंहिंजूं ग़लतियूं दुरुस्त करियूं न। असां लॻायो, अॼु ॾींहं ताईं असांखे ज़बरदस्त फ़ाइदो मिलियो, सुठो फ़ाइदो मिलियो। असां ईअं ई हर माण्हूअ खे, पंहिंजे सिंधी जे ज़मीनदारनि खे इहो ई रिक्वेस्ट कंदासीं, अर्ज़ु कंदासीं, बाबा हीउ सिस्टम पंहिंजूं ज़मीनूं बचायो,
आबादी करियो, पैदावार ज़्यादा खणो, इन्हनि में सोलर पंहिंजा अची विया आहिनि, मोटर लॻा पिया आहिनि सोलर जा, उन्हनि खे बिजली जी ज़रूरत ई कान्हे बिजली जी का? ज़रूरत ई कोन्हे। अवां इन्हनि बिजली जे चकरनि में या डीज़ल जे चकर, डीज़ल बि महांगा, जनरेटर न कोन पूरी करे सघनि, पर जॾहिं त आबाद करियो, सुठो में दुनिया करे पई, असां छो कोन गिंदासीं। असां जूं मलीर ज़िले जूं सभ खां वधीक सोनेरी ज़मीनूं आहिनि, जंहिं अंदरि अॼु खां 30 साल पहिरियां हिते केलो बि सुठो थींदो हो, अंब बि सुठो लहंदो हूंदो, पपीतो बि लहंदो हूंदो, सॼी मलीर ज़राई ज़मीन आबाद हुई। मलीर ही सभु कश्मीर लॻी पई। अॼु तूं मलीर जे अंदरि ॾिस त सभु प्लाटिंग प्रोजेक्ट, कब्ज़ा माफ़िया, माण्हू हिते बिल्डिंगूं पिया बनाइनि। आबाद ज़मीननि जे अंदरि किथे दुनिया जे अंदरि कानून त इहा आबाद ज़मीनूं जेकी फसल न आहिनि, जेकियूं कणकूं असांखे ॾींदा उनखे ख़तमु करे हाउसिंग कराचीअ खे असीं ताज़ी सब्ज़ी पिया ॾियूं। अॼु बि मुंहिंजी सब्जियूं ॾिसो कहिड़ियूं बीठल आहिनि। असांजा हे अंब ॾिसो, असांजा हिते ज़ैतून ॾिसो। अॼु 25-30 साल पहिरियां मलीर जो ज़ैतून मशहूरु हूंदो, मलीर जा ज़ैतून मशहूरु हूंदा, मशहूरु बाग हूंदा। अॼु असांजा तक़रीबन मलीर जे अंदरि सभु इहे चीज़ूं ख़तमु पई थियूं। असां इन करे हर ज़मींदार खे, पंहिंजे सिंध जे ज़मींदारनि खे इहा ई चवंदासीं, बाबा सभ खां पहिरियां त पंहिंजो धरती बचायो, पंहिंजी धरती बचायो। धरती आहे त पाण आहियूं, जॾहिं ज़मीन पाण वेंदी पाण पंहिंजो वजूद ख़तमु थी वेंदो। पंहिंजो हे ज़मीनूं बचायो, पंहिंजी ज़मीननि खे आबाद करियो। पंहिंजी ज़मीननि ते हर फसल थी सघे थो, हर मौसम पंहिंजे हिते आहे। पंहिंजो हिते हाईब्रिड पपीतो बि माशाल्लाह ज़बरदस्तु एवरेज ॾींदो आहे। देसी पपीतो बि आउं लॻाईंदो आहियां। हींअर मुंहिंजो तक़रीबन 10 एकड़ ते पपीतो लॻल आहे। 10 एकड़ ते ड्रिप ते पपीतो लॻल आहे, ऐं उनजे अंदरि असां ॿी सब्जियूं लॻायूं था। बसर बि लॻायूं था, बसर बि सुठो थींदो आहे। त इन जे करे बाबा पंहिंजूं ज़मीनूं बचाइनि, पंहिंजी ज़मीननि खे आबाद कनि। इहा ई पंहिंजी सब्जियूं कराचीअ खे ॾियो। जेके माण्हू अचनि था उन्हनि खे बि त कुझु खपनि न। बाक़ी बिल्डर, बिल्डिंगूं बि इहे बंजर थींदो वञे त अॻिते हली जेकियूं हे गर्मियूं, हे जेके आफ़सूं जेकियूं अचनि पियूं, छाजे करे त असांजो वण ख़तमु थी थो थिए, आबादी ख़तमु थी थिए, नथी थिए, सावक न आहे, जंहिंजे करे जेको नुक़सान थी, जंहिंजे करे इहो नुक़सान थिए थो। मोहम्मद अकरम जोखियो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तमामु चङियूं कराइतियूं ॻाल्हियूं जेके असांजे आबादगारनि ते रखियूं, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। आबादगार भाइरो, अमां ॾिठो असां वटि ज़मीन बि मौजूदु आहे, कुदरती पाणी जेको ज़मीन अंदरि मौजूदु आहे उहो बि आहे। सिर्फ़ु उन पाणीअ खे उतां कढी ऐं पोखीअ जे लाइक़ु करिणो आहे। जॾहिं पाणी ज़मीन मां निकिरी फसलनि खे लॻे थो, बाग़नि में लॻे थो, भाॼियुनि में लॻे थो, त इहे भरपूर पैदावार ॾियनि था। उनजे लाइ रुॻो हिमत जी ज़रूरत आहे, कोशिश जी ज़रूरत आहे। असां 100 एकड़ ज़मीन हिन वक़्तु उन पोसे पासे जेका अञा वीरान पई आहे, अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं आबादगार थोरो जोश ऐं होश सां अची पोखीअ खे आबाद कंदा त नस्लनि ताईं तव्हांजे घर, तव्हांजी फैमिली खे जेको आहे रोज़ीअ जो ज़रियो मिली वेंदो। असांजी इहा ई कोशिशि आहे त असां तव्हांजी अहिड़नि आबादगारनि सां मुलाक़ात करायूं जिन ने ज़ीरो खां स्टार्ट करे गैराबाद ज़मीनुनि खे ॿीहर आबादी लाइक़ु करे ऐं उन जा फसलनि मां जेको बि फसल निकिरनि था, मेवा निकिरनि था, उन सां गॾु ॿिया फसल अचनि था, उहे तव्हां ताईं पहुचायूं, तव्हांखे ॾेखारियूं ऐं सम्झायूं त वक़्तु आहे, इन वक़्त मां ज़मीन आहे, इन ज़मीन मां सुठी मौसम आहे, उन सुठी मौसम मां फ़ाइदो वठूं ऐं भरपूर पैदावार हासिलु कयूं। इन सां गॾु असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। मोकिलाणी कान्हे, पंहिंजे मेज़बान अयाज़ गाद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। आबादगार भाइरो, साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। असांजा आबादगार भाइर जॾहिं बि फसल लॻाइनि था, उन्हनि खे ॿिज जी ज़रूरत पवे थी, भाण जी ज़रूरत पवे थी, उन सां गॾु जेको आहे बिजली जी ज़रूरत पवे थी, उन सां गॾोगॾु ज़रई मशीनरी, ट्रैक्टर, इन खां अलावा ॿिया इलाही केतिरा प्रोजेक्ट आहिनि जेके आबादगारनि जे फ़ाइदे जे लाइ, उन जे बहितरी जे लाइ, उन जे आसानी जे लाइ अचनि था। कंहिं ज़माने में आन फार्म वाटर मैनेजमेंट जे हवाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट आयो, असांजे आबादगार भाइरनि उन मां काफ़ी फ़ाइदो हासिलु कयो, पर रिकॉर्ड ॿुधाइनि था त जेतिरा फंड्स हुआ
ओतिरो फ़ाइदो असांजे आबादगार भाइरनि न वरितो। उनखां पोइ ज़रई मशीनरी जे हवाले सां प्रोजेक्ट आया। जेतिरी ज़रई मशीनरी असांजे आबादगार भाइरनि खे खपंदी हुई वठी सघनि पिया, पर उन्हनि मां बि उन्हनि एतिरो फ़ाइदो न वरितो। ट्रैक्टर आया, ट्रैक्टर अञा बि अचनि था, उन्हनि ते बि स्कीमूं मौजूदु आहिनि, पर उन मां ओतिरो फ़ाइदो नथो वरितो वञे। आबादगारनि सां जॾहिं ॻाल्हायूं था, उहे चवनि था बाबा असांजी रसाई कान्हे का, इहो सॼो फ़ाइदो जेको आहे वॾनि ज़मींदारनि जे लाइ आहे। ईअं नाहे, रसाई जी ॻाल्हि बि कान्हे। हर ज़िले हर तालुके में उहे ऑफ़िसूं मौजूदु आहिनि। ओसि ताईं जॾहिं तव्हां वेंदव, पहुचंदव, उन्हनि सां राब्ते में ईंदव, त अहिड़नि प्रोजेक्ट्स मां तव्हां फ़ाइदो हासिलु करे सघो था। इन सिलसिले में तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूंसां गॾु ज़रई माहिर मौजूदु आहे रफ़ीक अहमद लिगारी साहबु। रफ़ीक अहमद लिगारी साहबु, तव्हां काफ़ी अरसे खां वठी जेको आहे आन फार्म वाटर मैनेजमेंट में कमु कयो पिया ऐं वॾे अरसे खां वठी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं स्कीमूं प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जे तरफ़ां ॿियनि जे तरफ़ां आया। असांजे आबादगार भाइरनि कुझु फ़ाइदो वरितो। तव्हां उते पहुता, उन्हनि खे तव्हां गाइड कयो, उन जे बावजूदि असांजा फंड्स वापसि थियनि था। जॾहिं असांजे आबादगार भाइरनि खे इहा ख़बर पवे थी त हीउ प्रोजेक्ट आहे असांजे आसानी जे लाइ आहे, तव्हां वटि पहुचनि था, तव्हां चओ था साईं वक़्तु ख़तमु थी वियो, सवेल अचो हा, अॻ में अचो हा त तव्हांखे ॾेई सघूं था। असांजे आबादगार भाइरनि खे ईंदड़ वक़्तु जेको प्रोजेक्ट तव्हां वटि आयो आहे उन सिलसिले में कहिड़ी ॼाण ॾींदो? साईं, असांजा जीअं तव्हां सही ॻाल्हि कई, असां तक़रीबन जेको असांजो NPIW प्रोग्राम हुयो, जेको असांजी अपॉइंटमेंट थी 2005 में, 2005 खां शुरू थियो, त उहो असां पूरे पाकिस्तान में सिंध अवल नंबर ते हुई। असां तमामु घणी जेको आहे सो प्रोग्रेस ॾिनी, ज़मींदारनि बि जेको आहे सो तमामु भरपूर फ़ाइदो वरितो। असां वटि साईं इहे फंड वापसि कोन वेंदा आहिनि, छो त जेके असां वटि फंड मौजूदु हूंदा आहिनि या त असां अॻे प्रोजेक्ट में खणी वेंदा आहियूं, या वरी असां वटि इहो हूंदो आहे त उन प्रोजेक्ट खे असीं एक्सटेंशन असांखे मिली वेंदी आहे ऐं उन में फंड्स यूटिलाइज़ थींदा आहिनि। हा, उन खां भरपूर फ़ाइदे वठण जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त उन में असांजो आहे जॉइंट वेंचर, यानी ज़मींदार ऐं असीं यानी मिली कमु कंदा आहियूं। त फाइनेंशियल पावर असां वटि ज़मींदार वटि ई हूंदो आहे, असां उन जी यानी मदद कंदा आहियूं। त मदद जे सिलसिले में जेको आहे सो ज़मींदार खे असां मुख़्तलिफ़ ट्रेनिंग प्रोग्राम कराईंदा आहियूं। ज़मींदार ईंदा आहिनि। हाणे असांजो हर तालुके में ऑफिस आहे ऐं हर तालुके में तक़रीबन असांजो छो त तजुर्बो थी चुको आहे। हाणे त आन फार्म वाटर मैनेजमेंट जी ॻाल्हि कयूं त सिंध जे तक़रीबन 100 तालुकनि में इहे ऑफिसूं बिल्कुलु आहिनि। अच्छा, उन में वरी असांजा पंहिंजा जेके असांजा ऑफिसर आहिनि, हाणे उते ॿ टे वरी फील्ड टीमूं अलॻि आहिनि। त फील्ड टीमूं अलॻि आहिनि, उन्हनि वटि वरी व्हाट्सअप नंबर आहिनि ज़मींदारनि जा, छो त अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे। त उन व्हाट्सअप ग्रुपनि ते असांजा प्रोग्राम शेयर थींदा आहिनि ऐं ट्रेनिंग प्रोग्राम रखंदा आहियूं ऐं उन खां पोइ असांजा सेमिनार थींदा आहिनि। त हाणे स्यापे प्रोजेक्ट हुयो, त इन में बि जेको आहे सो असां तमामु घणो जेको आहे सो कमु कयो। पर हाणे उन में कुझु टेक्निकल मसइला मसाइल हूंदा आहिनि, मथे जा फ़ैसिला हूंदा आहिनि। बाक़ी असांजो राब्तो तमामु यानी सुठे तरीक़े सां ज़मींदार सां हूंदो आहे ऐं प्रोजेक्ट जी जेका मेंटेनेंस वग़ैरह आहे उहा ज़मींदार खे ई पाण खे करणी आहे। हुनखे थोरो ओनरशिप जी ज़रूरत आहे, हुनखे इहो सोचण जी ज़रूरत आहे त हीअ मुंहिंजी शइ आहे, त हू जेको आहे सो हैंड ओवर करण खां पोइ हुनखे संभालणु घुरिजे। बाक़ी सिंध जा वरी कुझु हालात बेड़ा थिया त कराची खां अलावा ॿियनि ज़िलनि में त जेको आहे सो हिकु ॿ दफ़ा हिन में महा ॿोॾूं बि अची वियूं, इंफ्रास्ट्रक्चर तक़रीबन जेको आहे सो तबाह थी वियो, लुड़ी वियो। हा, हाणे असां रिहेबिलिटेशन जो कमु कयो, तव्हां बि घुमो था, त जेको आहे सो उहो बि तमामु कामयाबी सां हले पियो। हाणे असांजे जेको आहे सो ॿिया बि प्रोजेक्ट अचनि पिया, असां ज़मींदारनि खे हाणे कोशिशि कयूं पिया त उन मां जेको आहे सो भरपूर फ़ाइदो वठनि। आन फार्म वाटर मैनेजमेंट जी जेका कामयाबी आहे, तव्हांजे चवण मुताबिक़ त सिंध सूबो जेको आहे उन में वधि खां वधि इहो फ़ाइदो वरितो वियो, जंहिंमें पकियूं नालियूं हुयूं, वाहन जूं कड़ियूं जेके आहिनि उहे पकियूं हुयूं, उनखां गॾु बोर हुया, ट्यूबवेलनि जी जेके स्कीमूं उहे हुयूं, स्कार्प जा ट्यूबवेल हूंदा ॿिया, इहे सभु स्कीमूं मतिलबु ईंदियूं रहियूं आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां। ईंदड़ वक़्त में तव्हां वटि कहिड़ो प्रोजेक्ट अचे पियो जो अॻुवाट मालूमात असां आबादगारनि ताईं पहुचायूं? हा साईं, बिल्कुलु। असांजो जेको बि प्रोजेक्ट ईंदो आहे उन में तक़रीबन 1 साल अॻु में असांजी वर्किंग हूंदी आहे राब्ते जी, जंहिंमें असांजा सोशल मोबिलाइज़र हूंदा आहिनि, उहे फील्ड में निकिरंदा आहिनि। असांजो एडिशनल डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर, असीं पाण फील्ड में वेंदा आहियूं, उनखे आगाही ॾींदा आहियूं।
उन जो पहिरियां असांजी डेटा कलेक्शन हूंदी आहे, डेटा कलेक्शन कंदा आहियूं त किथे किथे ही जेको आहे सो कमु थिए, उन खां पोइ सर्वे कंदा आहियूं, सर्वे खां पोइ जेको आहे सो उहो एग्ज़ीक्यूट थींदो आहे प्रोग्राम। हाणे असांजा प्रोग्राम तक़रीबन साॻियो ई पैटर्न हूंदो आहे, वाटर कंज़र्वेशन ते, पाणी जी बचत ते प्रोग्राम हूंदा आहिनि। त हाणे तव्हांजो डिपार्टमेंट छाकाणि त ऑन फार्म वाटर मैनेजमेंट तंहिंजे करे स्कीमूं सभु उन जे हिसाब सां, उन जे हिसाब सां हा स्कीमूं हाणे जेके असांजूं अचनि पियूं त वाटर रिजर्वायर जूं अचनि पियूं, त उन में तमामु सुठो प्रोजेक्ट आहे। हा बिल्कुल्ह बिल्कुलु तला, जंहिंखे तला चइजे, त उहे अचनि पिया। जीअं ज़मीनदार वाराबंदी जी सूरत में उहो जेको आहे सो अल्टरनेट ॾींहंनि ते पंहिंजो पाणी उहो इस्तेमालु करे सघे, पाणी बचाए रखे। पाणी वारे में नथो अचे, नथो करे सघे, त जेको पाण वटि पाणी स्टोर कयो अथई उन पाणी खे इस्तेमालु, हा उहो पंहिंजे वारे में जेको आहे सो इस्तेमालु करे सघे। त हाणे इहा स्कीम अचे पई। वाटर कोर्सनि जी स्कीम त असांजी हलंदड़ ई आहे। त जेको आहे सो हाणे ॿियो नओं प्रोजेक्ट असांजो मेगा प्रोजेक्ट अचे पियो, त जंहिंमें वरी अनलिमिटेड इनशाला फंड हूंदा। ॿियो किचन गार्डन जी असांजी स्कीम अचे पई, जेका घर में यानी तक़रीबन जिथे बि हारी आहिनि, ग़रीब हारी आहिनि, उन्हनि खे असां जेको आहे सो नंढे पैमाने ते ड्रिप सिस्टम ऐं उन सां गॾु ट्रेनिंग ऐं उन सां गॾु असां जेको आहे सो उनखे ॿिज ऐं हल्के पैमाने ते उनखे दवाऊं वग़ैरह उहे असां ॾींदासीं। त कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सूं लॻायो ऐं उहे जेकॾहिं सुठे नमूने सां लॻंदियूं इनशाला, उहे कुझु न कुझु उहो मार्केट में जेको आहे सो ॾेई पंहिंजो गुज़ारो करे सघनि था, किचन गार्डन पंहिंजो बि फ़ाइदो वठी सघनि था ऐं मार्केट में जेको आहे सो विकिणी बि सघजनि थियूं। किचन गार्डन जे हवाले सां ॻाल्हि हाणे सभिनी खां ख़बर आहे असांजे आबादगारनि जी बिल्कुलु, जंहिं वटि तमामु घणी ज़मीन आहे उहे त पंहिंजे ज़मीन में भाॼियूं लॻाइनि था, बिल्कुलु कमर्शियल बुनियादनि ते लॻाइनि था। हाणे 120 गज़ जे प्लाट में तव्हां आबादगारनि खे खणी पिया अचो त तव्हां अचो ऐं असां वटां ट्रेनिंग हासिलु कयो ऐं पोइ घर वेठे वेही करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ताज़ियूं भाॼियूं पाण लॻायो, पाण खाओ ऐं जेकॾहिं वाधू आहिनि त उनखे विकिरो। पाड़े ओड़े में ई जेकॾहिं माण्हू आहिनि उन्हनि खे विकिणी सघनि। हा, हिकिड़ो जेके पंहिंजे ॻोठ जे बुनियाद ते रखिजे, त ॻोठ में ई माना हिकिड़ो ज़रूरत, जीअं ॻोठ जी ज़रूरत असांजे उन किचन गार्डन मां पूरी थिए, तॾहिं बि वॾी कामयाबी आहे। सही, त हा माना हर जेकॾहिं हिकिड़े ॻोठ में जेकॾहिं 10-15 जेके आबादगार आहिनि, जेकॾहिं उहे स्कीम जो फ़ाइदो वठनि था, त सम्झी सघो था त इहा सॼी भाॼी जेका ताज़ी ऐं सॼे ॻोठ ऐं भरपासे जे ॻोठनि ताईं बि वञी सघे थी, पाण बि खाइनि ऐं ॿियनि खे विकिरो करे ॾियनि। जॾहिं ॿियनि वटि विकिरो थींदी त 5 रुपया उनखे मिली बि वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन्हनि खे ॿियो इहो बि फ़ाइदो आहे त हू नंढड़े प्लाट मां ई सोचे वठंदा त एतिरो फ़ाइदो आहे। हाणे इनखे थोरो वॾे पैमाने ते जो वॾा प्रोजेक्ट बि अचनि था त वॾे पैमाने ते अञा वधीक फ़ाइदो थींदो। ॾिठो वियो आहे न त रफ़ीक साहब, त जेके असांजा आबादगार भाइर आहिनि या ॿिया आम माण्हू आहिनि, जॾहिं बि असां पोखी जी ॻाल्हि कंदा आहियूं या किचन गार्डन जी ॻाल्हि कंदा आहियूं, त उहो चवंदा असांखे ज़मीन असां वटि आहे कोन। उनखां पोइ ॿिज आहे, भाण आहे, ऐं पोइ आहे टेक्निक या तरबियत या जेका उहा जेका थींदी आहे माण्हुनि खे सिखण वारी ॻाल्हि, उहा कान्हे। असां कीअं कंदासीं? हाणे जेकॾहिं किचन गार्डन जी स्कीम आई आहे, जेको ट्रेंड कयो था, उन ट्रेंड में तव्हां छा छा था असांजे उन्हनि माण्हुनि खे ॿुधायो, सम्झायो? हा साईं, उन में उहो नंढे पैमाने ते जेको ऑपरेटिंग सिस्टम आहे, ट्रेनिंग जो मतिलबु इहो आहे त उन में जेको आहे सो असांजो हिकिड़ी टैंक आहे ऐं 120 जो जेको आहे सो तक़रीबन एतिरो ई लॻभॻि एतिरो प्लाट आहे। त उनखे ख़ाली उनखे पाणी हुन में भरिणो आहे ऐं वाल खोलणो आहे। ॿी त का ख़ासि ट्रेनिंग आहे कोन, न हुनजी मेंटेनेंस। हा, कोई चोक वग़ैरह थी वञे थो त अॻियां जेको आहे सो एंड प्लग खोले ऐं हुन में खुलो पाणी हलाइबो, त वरी हुनजा ड्रिपर वग़ैरह जेके आहिनि उहे जेको आहे सो एक्टिव थी वेंदा। त अच्छा, उन में इहो आहे त रिस्क फैक्टर बि जेको आहे सो ज़मीनदार पहिरियां सोचे थो त मां हेतिरी शइ लॻाईंदुमि ऐं उन मां छा मिलंदो, उहो नंढे प्लाट मां सिखी बि सघे थो त बाबा हिन मां जेकॾहिं हेतिरो फ़ाइदो थी सघे थो त इहो वॾे पैमाने ते वॾो फ़ाइदो बि थी सघे थो। उन में कहिड़े क़िस्म जूं भाॼियूं, मतिलबु जेके सीज़न में भाॼियूं अचनि थियूं, सियारो आहे, ऊन्हारो आहे, सरव आहे, इहे उहो हर सीज़न जूं जेके यानी असांजी मार्केट में जेको आहे जेके भाॼियूं अवेलेबल आहिनि या जेको आहे सो हुनजी ज़रूरत मुताबिक़ उन हिसाब सां असां जेको आहे सो ॾियूं था। ॻोठ जो असां वटि हर शइ अवेलेबल आहे, त ॿिज जे हिसाब सां, त उन सीज़न जे हिसाब सां। ऐं वरी लोक दानिश बि आहे, उनखे पंहिंजे पाण बि ख़बर आहे त मूंखे कहिड़ी शइ लॻाइणी आहे, हू बि डिमांड जेका करे थो असां उनखे उहा शइ प्रोवाइड कयूं था। जंहिं वटि घणी ज़मीन कान्हे, चए थो मां नंढे पैमाने ते जीअं इहा स्कीम या प्रोजेक्ट जेको तव्हां वटि आयो आहे त उहो हासिलु कयां, त उहो आबादगार तव्हां ताईं रसाई कीअं करे, कहिड़नि डिपार्टमेंट में वञे, हुनखे किथे किथे कहिड़नि शहरनि में उन्हनि ऑफिसनि में राब्तो करणु घुरिजे? साईं, असांजो जेको नंढा प्रोजेक्ट आहिनि
हाणे उहे असांजा 100% जेको आहे सो कामयाबु वञनि था, पूरा वञनि था, छो त असीं वञी हूअं ई असांजे ॻोठ त वञणु थिए थो, त उन ॻोठ जे तक़रीबन जेके बि उते पढ़िया लिखिया माण्हू आहिनि या जेको आहे सो दिलचस्पी रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सां असां मिलंदा आहियूं। ऐं हाणे जेके बि असां वटि जेकॾहिं केस फ़र्ज़ु कयो कराची में 200 अचनि था, उहे 200 ई थींदा, सही, उहो न 199 कोन थींदो, उहे 200 ई थींदा, त उहे असां ॾींदासीं। ऐं वरी असांखे इनशाला ज़रूरत पवंदी त असां अञा मथे लिखियो आहे इन शइ खे कंटिन्यू रखंदा, इहे शयूं वरी बि ईंदियूं। इन प्रोजेक्ट में अंदाज़न असांजे उन्हनि आबादगार भाइरनि खे या जेके आबादगार भाइरनि जी जेके फैमिलियूं आहिनि, केतिरो पैसो मिली सघे थो? पैसो त हिन मां तिजारती पैमाने ते त एॾो वॾो कोन मिलंदो, छो त नंढड़ो आहे, पर पंहिंजो जेको आहे सो भाॼियुनि जी ज़रूरत उहा पूरी करे सघनि था। त वरी जेकॾहिं उहो पाड़े में कंहिंखे ॾींदा त उहो जीअं पाड़े में लेन देन थींदी आहे त उनखे उनजे बदिले में का ॿी शइ बि पाड़े वारो ॾेई सघे थो। त इहो आहे मां यानी हिकिड़ो जीअं किचन गार्डन जो मक़सदु इहो आहे त जीअं घर में हिकिड़ी सुघड़ औरत आहे, इहे सम्झो उन औरत जी हेल्प आहे, उन औरत जी मदद आहे त जेको घर हलाए थी। जो ॿाराड़ी में असां वटि औरतूं ई वेचारियूं घर जो ॿार खणंदियूं आहिनि, हलाईंदियूं आहिनि, मर्द मज़दूरी वग़ैरह ते जेको आहे सो ॿाहिरि हूंदा आहिनि, तो पाड़े में भाॼी ॾियणु या कंहिंखां जेको आहे सो लूणु वठणु, अटो ॾियणु, त हाणे इहो शइ उहा हुनजी हेल्प थी वेंदी, उनखे थोरो आज़ादु बि फील कंदी। अच्छा, असां वटि ही तक़रीबन असां ॾियूं ई औरतुनि जे नाले ते था, ऐं ट्रेनिंग बि ही असांजो जेको सोशल मोबिलाइज़र असां वटि डिपार्टमेंट में आहिनि लेडीज़, उहे ई ट्रेनिंग ॾींदियूं आहिनि। सही, त उहो इनशाला असांखे उमेदु आहे थी 100% एग्ज़ीक्यूट थींदो, ऐं इनखे वरी जेको आहे असां वॾे पैमाने ते बि इनशाला खणी वेंदासीं, जीअं कंहिं माण्हू रहे न, तक़रीबन हर माण्हू जी मदद थिए। सवेल जेको मुंहिंजो सुवालु हो न, उहो तक़रीबन जो जवाबु इहो ई आहे, पर अञा वधीक वज़ाहत मां चाहियां थो करे। जेको हुनखे ट्रेन कयो था या जेको सम्झायो था, उहो त फ़ी सबील आहे, मतिलबु मुफ़्त में आहे। जी बिल्कुलु, ठीकु आहे। ट्रेन थियण खां पोइ हो जॾहिं ज़मीन में पंहिंजो जेको बि प्लाट आहे उन में जेको भाॼी भुती लॻाए वठे, सही, उनखे ॿियो माली तरीक़े सां तव्हांजी तरफ़ां सपोर्ट कान्हे या आहे? न, ॿी का माली सपोर्ट असांजी ॿिज आहे, हा, ॿिज वग़ैरह ॾियूं था। ॿिज त उहो ज़िक्र थी वियो, तो ॿिज ऐं जेको आहे सो कॾहिं कॾहिं हू जेकॾहिं चए थो बाबा हिनखे को मर्ज़ लॻो आहे या को ॿियो मसइलो आहे, त उहा यानी असां ॾियूं था ॿिज या दवा या जेको आहे सो मटीरियल। त उन खां अलावा माली सपोर्ट त यानी हुजण बि एॾी ज़रूरत बि न आहे हुन में। हा, हाणे इन सॼी इन में माना किचन गार्डन जे हवाले सां जेकॾहिं असांजा घर जा जेके भाती आहिनि उहे करणु चाहिनि त अच्छा, जेके वरी जिन खे इहा ख़बर नाहे त इहा किचन गार्डन कहिड़े तरीक़े सां थी सघे थी, त उहो तफ़सील जेकॾहिं तव्हां मूंखे हिन पंहिंजे प्रोग्राम में ॿुधायो। हा, उहो साईं ईअं थींदो त ॻोठ में जेकॾहिं असां इहो तक़रीबन हर ॻोठ में ॾींदासीं, त हाणे 15 या 20 जेको आहे सो किटूं ॾींदासीं, त तक़रीबन सभिनी खे अवेयरनेस थी वेंदी। उहे ॾिसंदा, उहे भाॼियूं त ॻोठ त यानी तक़रीबन गॾियल ई हूंदा आहिनि, त शहर त हूंदो कोन्हे, त ॻोठ त गॾियल ई हूंदा आहिनि, उते आसानी सां शइ पुॼी वेंदी। हा, एॾो मसइलो कोन थींदो। रफ़ीक अहमद लगारी साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। वक़्त जे हिसाब सां, हालतुनि जे हिसाब सां, कॾहिं स्कीमूं आहिनि, कॾहिं प्रोजेक्ट आहिनि, पोइ कॾहिं वर्ल्ड बैंक जा आहिनि, कॾहिं हुकूमत जे तरफ़ आहिनि, उहे ईंदा रहनि था पिया। वक़्त जे हिसाब सां इहा सॼी मालूमात जेको आहे असांजे आम आबादगार ॿाहिरि वटि वञणु घुरिजे। अॼु जे प्रोग्राम जो मक़सदु बि इहो ई हो, इहा नंढड़ी स्कीम आहे, उनजो भरपूर फ़ाइदो हासिल कयो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। आबादगार भाइरो, मां ॾिठो स्कीमूं हुजनि या प्रोजेक्ट हुजनि, उनजो मक़सदु ऐं मतिलबु इहो हूंदो आहे असांजो आबादगार भाउ फैमिलीअ समेत पंहिंजे पेरनि ते अची वञे, फैमिलीअ समेत जेको आहे पोखीअ सां गॾोगॾु नंढे पैमाने ते मुर्गियूं आहिनि, मच्छी आहे, किचन गार्डन जे हवाले सां भाॼी भुती आहे, उन्हनि ते उनजी महारत थी वञे। ईअं त रिलियूं सिबण बि आहे, आर जो कमु बि आहे, उन सां गॾु जेको आहे ॿिया बि पोरिया आहिनि जेके असांजूं औरतूं पंहिंजे घरनि में कनि थियूं, पर ही इज़ाफ़ी हिकिड़ी आमदनी आहे जेका उनखे तरबियत जे हिसाब सां सम्झण खां पोइ पंहिंजे तौर ते पंहिंजे घर जो जेको ख़र्चो आहे उहा कढी सघे थी। तमामु सुहिणी मालूमात आई, तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसूं। असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां। हितां खणी हुते जिन रखियो से रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। सोणीअ सिंध समेत दुनिया जे कुंड कुड़छ में वसंदड़ सिंध धरती जा वारसो
अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आबादगार सां गॾु तव्हांजो मेज़बान अयाज़ गाद हाज़िर आहे। आबादगार भारू, सॼी सिंध में असांजा आबादगार भाइर जेके बि फसल बाग ऐं भाॼियूं लॻाइनि था, उन जे लाइ पाणी तमामु घणो अहम आहे। पाणीअ खां सवाइ पोखी मुमकिन ई कान्हे। जिथे पाणी तमामु घणो मौजूदु आहे, उते असांजा आबादगार भाइर पाणी इस्तेमालु कनि था, पर सिंध में कुझु अहिड़ियूं ज़मीनूं बि आहिनि जिथे पाणी कोन्हे। ज़मीनूं मथाईं वारियूं आहिनि, उते पाणीअ जो पहुचणु मुश्किल आहे, ॾुखियो आहे। कुझु अहिड़ियूं ज़मीनूं आहिनि जेके जाबलू तरीक़नि सां आबाद थियनि थियूं। बारानी ज़मीनूं बि आहिनि जेके मींहं ते आबाद थियनि थियूं, पर जिथे मींहुं एतिरो तकिड़ो नथो अचे, असांजा आबादगार भाइर उते जेकॾहिं पोखी करणु चाहिनि था त आन फार्म वाटर मैनेजमेंट वारे प्रोजेक्ट तहत पाणी इस्तेमालु करे भरपूर पैदावार हासिल करे सघनि था। इन सिलसिले में तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूंसां गॾु ज़रई माहिर मौजूदु आहे कलीम सुमरो साहबु। कलीम सुमरो साहबु, तव्हां ज़रई माहिर आहियो ऐं काफ़ी अरसे खां वठी जेको आहे आन फार्म वाटर मैनेजमेंट में कमु कयो पिया घटि पाणीअ ते। तव्हां असांजे आबादगारनि खे ॿुधाईंदा हलो त घटि पाणीअ ते पोखी करण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? जी साईं। बेसिकली असांजो डिपार्टमेंट आहे आन फार्म वाटर मैनेजमेंट, माना पाणीअ जे सही इस्तेमाल खे, जेको मौजूदु पाणी आहे उनखे सही इस्तेमालु करणु। उहो जेकॾहिं पुछड़ीअ जे ज़मीनदारनि खे जिते वाराबंदी आहे, घटि आहे, त उनखे बि वाटर कोर्स जे ज़रिए असीं पुॼायूं था। ईअं जाबलू पट्टी असांजी आहे, जेकॾहिं उते बोर सिस्टम ते पाणी निकिरे थो, उते तमामु थोरो ऐं क़ीमती पाणी आहे। उनखे ड्रिप सिस्टम जे ज़रिए ऐं ॿियो असां उनखे पाइप लाइन ॾींदा आहियूं ऐं वाटर कोर्स ठाहींदा आहियूं, उनजे ज़रिए पाणी पुॼाए करे पंहिंजी आबादी करे सघनि था। हाणे जीअं मिसाल वाटर कोर्स आहे, उहो पुछड़ी वारे ज़मीनदार खे पाणी नथो पुॼे त वाटर कोर्स खे पको कराए पंहिंजो पाणी पुॼाए, उहो तेज़ी सां ऐं सुठे नमूने सां पाणी पुॼी सघे थो, त उन सां उहो आबादी करे वेंदो। ईअं ई जाबलू पट्टीअ में पाणी ड्रिप सिस्टम जे थ्रू, फुड़े वारी स्कीम उनखे चइजे सिंधीअ में ऐं अंग्रेज़ी में ड्रिप सिस्टम, उनजे थ्रू सॼी आबादी करे सघे थो। ऐं उहा ज़मीन हमवार न हूंदी आहे घणी जाबलू पट्टीअ में। उहो ड्रिप सिस्टम एॾो बहितरीनु आहे, तव्हां जबल ते, पहाड़ीअ ते घटि वधाई आहे, उनखे लेवल करण जी बि ज़रूरत कोन्हे, तव्हां आसानी सां ड्रिप सिस्टम जे ज़रिए बाग़ या सब्ज़ी पोखे सघो था। कलीम सुमरो साहबु, आन फार्म वाटर मैनेजमेंट जूं जेके ऑफिसूं आहिनि सिंध में किथे किथे मौजूदु आहिनि, ऐं उते असांजा आबादगार जेकॾहिं सिंध जा राब्तो करणु चाहिनि त कहिड़े तरीक़े सां करे सघनि था? असांजी आन फार्म वाटर मैनेजमेंट जी हर ज़िले में ऑफिस मौजूदु आहे। उन खां पोइ उन जूं सब ऑफिसूं जेके असां फील्ड टीम चऊं था, उहे तालके वाइज़ असांजूं मौजूदु आहिनि। उन फील्ड टीम में सॼो स्टाफ रखियलु आहे, असांजा सब इंजीनियर, असिस्टेंट डायरेक्टर, वाटर मैनेजमेंट ऑफिसर, जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फील्डुनि में वञनि था, आबादगारनि भाइरनि सां राब्तो कनि था ऐं उनखे मुख़्तलिफ़ स्कीमुनि जी आगाही ॾियनि था। ऐं असांजा व्हाट्सअप नंबर बि आहिनि, असांजो मीडिया सेल बि आहे, असांजी हेड ऑफिस हैदराबाद शहबाज बिल्डिंग में आहे, ऐं उनजा उहो असां पंफलेट बि विराईंदा आहियूं ऐं माण्हुनि खे एड्रेसूं वग़ैरह सभु कुझु आहिनि। असांजे ज़िले ऑफिस आन फार्म वाटर हब में मौजूदु आहे। तालके में बि असांजी ऑफिस आहे। ॿियो माण्हू असांजो फील्ड वर्क बि कनि था, अचनि वञनि था, त ज़मीनदारनि खे आगाही मिले, स्कीमूं ॿुधाइनि था, डोर टू डोर वञी करे उनखे ॿुधाइनि था। तव्हांजे स्कीम में कंहिं ज़माने में जेके आहिनि से वाटर कोर्स पका कया पे विया, उहा स्कीम अञा ताईं आहे? जी बिल्कुलु असां वटि उहा अञा ताईं हलंदड़ आहे। एडिशनल लाइनिंग असां उनखे चऊं था, जंहिं पहिरियों ठहिरायो आहे उनखे वधाए करे पुछड़ीअ ताईं पुॼाए सघे थो, 2 या 3 फेज़नि में बि करे सघे थो, ऐं जंहिं सफ़ा न ठहिरायो आहे उहो नए सिरे खां बि उनखे पको कराए सघे थो। ईअं ई वरी जेका असांजी बारानी एरिया आहे, उन में त असांजो इहो ओपन वाटर कोर्स न आहे। उन में वरी असां पाइप लाइन प्लास्टिक वारी बि परे ताईं 3-4 किलोमीटर जेकॾहिं उन ज़मीनदार जो बोर परते आहे बनीअ खां मिठे पाणीअ जो, त असां उनखे पुॼाए ॾेई सघूं था। ऐं अहिड़े हिसाब सां सीमेंट जी लाइन बि असीं ॾींदा आहियूं, त जीअं उहो पीअण लाइ बि इस्तेमालु करे, आबादी लाइ बि इस्तेमालु करे सघे थो। कलीम सुमरो साहब, तव्हां चङियूं ॻाल्हियूं असांजे आबादगार भाउरनि खे ॿुधायूं पे। हिकिड़ी आबादी असांजो आबादगार भाउ करे थो त हिकिड़ो खुलो पाणी आहे, ओपन जेका इरीगेशन आहे।
ॿियो आहे ड्रिप इरीगेशन। हाणे इन ॿई जेके तरीक़ा आहिनि उन्हनि में सही तरीक़ो कहिड़ो आहे? आबादगारनि खे वधीक फ़ाइदो ओपन पाणी ॾियण सां आहे या ड्रिप इरीगेशन जे वसीले? ड्रिप सिस्टम जेको आहे बेसिकली कंट्रोल्ड वाटर सिस्टम आहे। घणे क़दुरु आबादगार भाइरनि में इहो ख़्यालु कयो थो वञे त इहा पाणीअ जी बचति आहे। पोइ हू असां खां सवाल कंदा आहिनि त यार असां वटि त केनाल जो या वाराबंदी जो पाणी आहे, असीं आहियूं बि मुंड वारा ज़मीनदार, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे। पर ईअं न आहे, ॿूटे जी हिकिड़ी रिक्वायरमेंट हूंदी आहे पाणीअ जी। उनखे वाधारो पाणी ॾिबो त उनजो साह वारी शइ आहे, उनजो साह मुंझी वेंदो, हर वक़्तु उनजी पाड़ ॿुॾियल रहंदी, इन जे करे उहो फ्रूट न ॾेई सघंदो। ऐं जेकॾहिं उनखे घटि पाणी ॾींदासीं त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुकी वेंदो। इन जे करे ड्रिप सिस्टम जो मतिलबु आहे कंट्रोल्ड वाटर सिस्टम, न घणो पाणी न घटि पाणी। ऐं जेको पहिरें ॿूटे खे ज़मीन जे मुंड खे पाणी पुॼे थो उहो ई आख़िरी ॿूटे खे पाणी मिले थो, जंहिंजे करे जेका उपत आहे उहा उन खां चौण थी वञे। छो जो हूअं तव्हांजी ज़मीन हमवार नाहे, खुले पाणी ते मुंड में तव्हां पाणी ॾींदा ईंदो त आख़िर में पूरो न पवंदो। किथे ज़मीन सिधी न आहे, को ॿूटो मथे आहे को हेठि आहे, मुंड में तव्हां पाणी खोलियो घणो अची वियो, आख़िर में पुॻो कोन, त उहो सही न ॾींदो। पर ड्रिप सिस्टम में तव्हांखे जेको पहिरें ॿूटे खे पाणी मिले थो उहो ई आख़िरी ॿूटे खे मिले थो। इन जे करे ड्रिप सिस्टम जी उपत बि 4 दफ़ा वधीक थिए थी ऐं उहा बहितरीन नमूने सां थिए थी। ऐं उन में एफर्ट्स बि ज़मीनदार जूं घटि लॻनि थियूं, छो जो उन में ज़ोन ठहनि था, वाल सिस्टम आहे। तव्हां हिकिड़ो वाल खोलियो, हिकिड़े ज़ोन खे पाणी ॾियो, वरी ॿिए खे ॾिसो, वरी टे खे ॾिसो, तव्हां 2 खां 3 कलाकनि में सॼी बनीअ खे पाणी ईज़िली ऐं आसानी सां ॾेई सघो था। साईं, जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई वाल जी, ठीकु आहे, रेंज जी ॻाल्हि कई, उन खां पोइ तव्हां पाइपनि जी ॻाल्हि कई, इहे सभु शयूं जेके आहिनि कहिड़े तरीक़े सां फंक्शन कनि थियूं ज़मीन ते? बेसिकली असां उन में तलाउ वटि हिकिड़ो मोटर हणूं था, उन खां पोइ उन में अंडरग्राउंड लाइनिंग विछायूं था, पाइप लाइनूं विछायूं था। उन मां पहिरियों वॾी लाइन 4 इंच जी, उन मां नंढी पाइप, उन मां कारो पाइप कढी असां उनखे असां फुड़े जिते ॿूटो लॻल आहे उते उनखे ॾियूं था, जंहिंसां पाणी जी बचति बि थिए थी ऐं उहो आलाण उनखे जेको आहे न वधीक फ़ाइदो ॾिए थी बनिस्बत उनखे ईअं ॿोड़े रखण खां, पुराणे वारे तरीक़े खां। पुराणा तरीक़ा इहे आहिनि त पाणी खोले छॾ, सॼो बाग़ आहे त सॼे बाग़ खे जेको आहे पाणी अची वेंदो ऐं 1-2 ॾींहं उते बीठल हूंदो, जंहिंसां ॿूटो साह न खणी सघंदो आहे। आलाण सां ॿूटो ईज़ी रहंदो आहे, आसानी हुनखे थींदी आहे साह खणण में, ऑक्सीजन खणण में। हाणे तलाउ ठही वियो, पाणी तव्हां जेको आहे सो हासिलु कयो ट्यूबवेल जे या वाराबंदी जीअं बि आहे, उन ते मोटर हणी उन खां लाइनूं वेंदियूं आहिनि बनी सॼीअ में, उहो तव्हांखे उते वाल हणी करे, ज़ोन हूंदा आहिनि, कंहिंमें 10 ज़ोन हूंदा आहिनि, कंहिंमें 15 ज़ोन हूंदा आहिनि। उहो ज़मीनदार जे हिसाब सां वॾे में वॾो सिस्टम असांजो 25 एकड़ थींदो आहे ऐं नंढे में नंढो थींदो आहे 5 एकड़। पोइ उहो उन जे हिसाब सां ज़ोन ठहंदा आहिनि। पोइ हर ज़ोन ते हिकु वाल लॻंदो आहे, पोइ उन जे थ्रू उनखे कंट्रोल कयो वेंदो आहे। पोइ इन जे थ्रू तव्हां 25 एकड़ जे सिस्टम तव्हां जेतिरा हणाए सघनि था आबादगार ॿाहिरि, उन्हनि खे ओतिरो फ़ाइदो पवंदो। अञा इहा स्कीम आहे या ख़तमु थी वई? हींअर त प्रोजेक्ट असांजो बंदि थी वियो आहे, वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट आहे, पर वरी बि असां मथियनि खे गुज़ारिश कई आहे त इहो महिरबानी करे वराए ॾिनो वञे। पोइ इन जे करे उन्हनि कोशिशुनि में आहिनि त इहो अची वञे। बसि जेके आबादगार आहिनि जंहिं वटि पाणी कोन्हे, को बोर करे पाणी हासिलु करे सघे थो, बिजली महांगी आहे, त ॿियो तरीक़ो वञी बचे थो सोलर सिस्टम जो। अहिड़नि आबादगारनि खे डिपार्टमेंट तरफ़ां या तव्हांजे प्रोजेक्ट जे तहत का आसानी मिली सघे थी? बिल्कुलु, असांजे एग्रीकल्चर इंजीनियरिंग आहे, उन में हाणे सोलर सिस्टम आयो, उहो सब्सिडी बेसिस ते तमामु घणो उन्हनि ॾिनो। स्कीमूं हुयूं उन्हनि वटि, हाणे अख़बार में इश्तिहार बि उन्हनि ॾिनो हुयो त ज़मीनदार ॿाहिरि उन्हनि सां राब्तो करे सोलर। ॿियो वधीक हाणे नए हिसाब सां गवर्नमेंट अञा सब्सिडियूं ॾिए पई त सोलर सिस्टम ते उहो वधीक राब्तो कनि, त जीअं ई उहा स्कीम या फंडिंग थींदी त उन्हनि खे वधि खां वधि असां ॾींदासीं सोलर सिस्टम, त जीअं उहो पंहिंजी उपत सही नमूने सां करे सघनि। कलीम सुमरो साहब, आमतौर असांजा आबादगार ॿाहिरि कणिक पोखिनि था, वण पोखिनि था, भाॼियूं पोखिनि था, बाग़ लॻाइनि था। जेको ड्रिप इरीगेशन जेका आहे उहा जेकॾहिं भाॼियुनि में अचे थी ऐं बाग़नि में अचे थी, छा इन ते कणिक ऐं वण बि असीं लॻाए इन पाणी जे वसीले पैदावार हासिलु करे सघूं था?
ताईं बिल्कुलु हासिलु करे सघूं था। वोण त तमामु सुठी थिए थी, असां तमामु घणा तजुर्बा कया आहिनि कराची में, सुठी थिए थी। कणिक बि थी सघे थी, पर जीअं त कणिक तमामु वेझो लॻे थी, इन जे करे एतिरो न आहे हुन में घणो उहो थी थो वञे ख़र्चु। बाक़ी वोण त बहितरीनु थी सघे थी। पाइप त साॻियो थो वञे, रुॻो सोराख वधाइणा पवंदा न। सोराख वधाइणा पवंदा, करे सघिजे थी, पर वोण जी रिज़ल्ट त तमामु बहितरीनु वधीक आहे, छो जो ॿूटे खां ॿूटे ताईं 2 फुट जो फ़ासिलो आहे, इन जे करे उन में सोराख हूंदो आहे, पाणी उनखे मिलंदो आहे ऐं बहितरीनु उनजी रिज़ल्ट आहे। असां तजुर्बा कया बि आहिनि मलीर में, कराची में, मुख़्तलिफ़ हंधनि ते, तमामु सुठी थिए थी। हाणे इहा ॻाल्हि सही अची वई त जिन वटि पाणी मौजूदु आहे उहो त वरी उहो ई पाणी इस्तेमालु कनि पंहिंजे फसलनि जे लाइ जेको मौजूदु आहे। जिन वटि पाणी कोन्हे को उहो बोर करे पाणी हासिलु करे सघनि था, ऐं जॾहिं बोर मां पाणी हासिलु थिए थो त उनखे ड्रिप इरिगेशन जे वसीले जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फसल ऐं बाग़ जेको लॻाए काफ़ी सघनि। माण्हुनि लाइ पाणी तमामु क़ीमती आहे न, बोर जे ज़रिए जेके हासिलु कनि था त उहे माना एनर्जी लॻे थी न, त क़ीमती पाणी आहे। त उन क़ीमती पाणी खे ज़ाया थियण खां बचाइण लाइ आबादगार भाइरनि खे इहा सलाह ॾींदासीं त इन जदीद तरीक़नि ते अचनि, उहो उन्हनि खे बहितरीनु उपत बि ॾींदो ऐं तमामु घणो फ़ाइदो बि रहंदो ऐं उन्हनि जे मज़दूरनि जो ख़र्च बि बचंदो ऐं आसानियूं पैदा थींदियूं उन्हनि जे लाइ, उपत बि वधीक खणंदा। कलीम सुमरो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तमामु काराइतियूं ॻाल्हियूं जेके असांजे आबादगारनि थी तव्हां पहुचायूं। आबादगार भाइरो मां ॾिठो पाणी तव्हां वटि मौजूदु आहे, अलाह साईं जी नेमत आहे, तव्हां वटि आम जाम आहे। जिन माण्हू वटि पाणी मौजूदु नाहे उनखे ड्रिप इरिगेशन जे वसीले जेको आहे पाणी ॾेई ऐं सुठा फसल हासिलु करे सघूं था। असुलु ॻाल्हि आहे पाणीअ जो सही इस्तेमालु, जंहिंसां ज़मीन ख़राब बि न थिए, घटि पाणीअ ते वधि खां वधि एराज़ी जेका आहे उहा आबाद थी वञे। इहे सभु ॻाल्हियूं जेकॾहिं असांजा आबादगार पंहिंजे ज़हन में रखंदा त भरपूर पैदावार हासिलु थींदी। असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां पोइ।